वेलकम टू माय चैनल सोजरो अलीगुल मला साहब। सर तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां असांजा मोहसिन आहियो, वॾा आहियो। अॼु मूंखे बेइंतहा ख़ुशी थी आहे त मां हिकु अहिड़े माण्हू सां गॾु आहियां जंहिं पंहिंजी लाइफ खे ठाहिण जे लाइ लाइफ सां फाइट कई आहे बाक़ाइदा। बिल्कुलु सही था चओ। छो त मूंखे अॼु बि उहो अलीगुल मला यादि आहे जेको भेटैयाबाद जे हिकिड़े नंढड़े कमरे में रहंदो हो। बिल्कुलु ऐं जंहिंजी छित जेका आहे उहा टीन जी हूंदी हुई। बिल्कुलु जॾहिं बारिश पवंदी त तुंहिंजा हंध टपड़ सभु आला थी वेंदा ऐं कई ॾींहं तोखे लॻंदा हुनखे सुकाइण में। बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु सही था चओ। ऐं उन जे मुक़ाबले में अॼु जो जेको अलीगुल मला आहे उहो अमीर तरीन अलीगुल मला आहे, जंहिंजो बैरिया टाउन में बि घर आहे, जंहिंजो हिते शाह इनायत में बि बंगलो आहे, जेके हिकिड़ी गाॾी आहे, ॿी गाॾी हुन बुक कराई आहे। इज़त शोहरत मतिलबु हर उहा शइ जंहिंजी तमन्ना को बि माण्हू करे सघे थो उहा तो वटि मौजूदु आहे। अलाह से तव्हांखे हयाती ॾे। जीअं त शाह इनायत में त रहंदो आहियां, बैरिया टाउन में मां हिकिड़ो फ्लैट किराए ते वरितो, वरी कमकार कंदा हुआसीं हुते। हाली फ़िलहालु उतो बि अलविदा कई आहे। ऐं बाक़ी अलाह जी महिरबानियूं आहिनि, बहितरीनु जेके ॾुख हुया ज़िंदगी जा उहे तक़रीबन ख़तमु थी चुका आहिनि। मौला जा वॾा करम रहिया आहिनि। ऐं ख़ासि करे मां हर हिकु सिंधी माण्हू जा पेर चुमंदुमि जिन असांखे एॾी सपोर्ट ॾिनी आहे। ख़ासि करे असलम साहिबु, मां जेको यूट्यूब ते जेके बि दोस्त असांजनि कमु शुरू कयो आहे, यूट्यूब ते जेके असांखे पज़ीराई मिली आहे असां PTV जो पंहिंजो मज़ो हुयो, TV जो पंहिंजो मज़ो हो, जेके प्राइवेट चैनल आया उन्हनि जो पंहिंजो मज़ो हो, पर हिन जो वरी पंहिंजो मज़ो आहे। छो जो हाणे जेकी TV हुई उहा त घर जा भाती जॾहिं हलाईंदा कंहिंखे टाइम मिलंदो त वेही ॾिसंदो, पर हीअ त हाणे हर हिकु माण्हू वटि TV आहे जंहिं असांखे वॾी पज़ीराई ॾिनी आहे, वॾो प्यारु ॾिनो आहे असांखे। अच्छा, अलीगुल मला जेकॾहिं होस्ट ऐं एक्टर न हुजे हा, कॉमेडियन न हुजे हा त छा हुजे हा? हा, मां सर कैमरामैन हुजां हा, छो जो मूंखे असल खां ई हिकु त जेको इन आर्ट सां थोरो घणो बि हुनजो का शइ ज़हन मिलंदो आहे त उहो उन शोबे सां ई हूंदो आहे। पोइ मां मूवियूं रिकॉर्ड कंदो हुउमि शादियुनि जूं, ॻोठ में पंहिंजे कंदकोट में, ऐं मां मूवी मेकर हुउसि। ऐं पोइ थिएटर जेके थींदा हुआ उन्हनि में कमु बि कंदो हुउसि, त मां थी सघे वरी के शादियुनि जी मूवी भरियां। यानी हिकिड़ी सोच तव्हांजी आहे त तूं कैमरामैन थींदे। जी, कुदरत तोखे सुपरस्टार ठाहे। ऐं अॼु हर माण्हू चाहींदो आहे त मां अलीगुल सां वेहां, हुन सां ॻाल्हियूं कयां। हर डायरेक्टर जी ख़्वाहिश हूंदी आहे त मां अलीगुल खे पंहिंजे प्रोग्राम में खणी अचां। असां त वरी तव्हांजा दीवाना आहियूं। असां तव्हां सां ई असांखे वेंदे, तव्हां सां मिलंदे वरी ख़ुशी थींदी आहे। तव्हां जहिड़े कलाकारनि सां जेके उस्तादी घराणे मां सम्झो PTV मां जनमु वरितो आहे ऐं जिते कला जी सिखिया तव्हां जहिड़े माण्हू खां माण्हू वेही सिखी सघे थो। मां त पहिरियों ड्रामो जेको मूंखे हीरो तौरु मोहम्मद समीर जे साहिबु खयो उहो तव्हांजो ड्रामो हुयो, सोना तूं न वञी लाड़। अल्लाह अल्लाह, तोखे यादि आहे सोना तूं वञी लाड़? इहो साईं KTN ते कयो समीर साहिबु। बिल्कुलु साईं, शुरूआती ॾींहंनि में KTN जी। ऐं इहो कैरेक्टर समीर साहिबु पढ़ंदे ई मूंखे चयो यार इहो हिकिड़ो फलाणो छोकिरो न ईंदो आहे, मां उनखे ॾींदुमि। तूं जेको उन वक़्त में न्याज़ ने वड़त में हूंदे। हा बिल्कुलु साईं। मां चयोमांसि हा साईं इहो ई अथव, यार इन बुक कयूंसि था। ऐं पोइ तूं वाह जो कयो, तोखे यादि आहे थोरो हुन में जेको तूं ॻाल्हायो? हा, जुमिलो विसरी वेंदो हो, हिकिड़ो डायलॉग विसरी वेंदो हो। अलाए छा हुयो? हा, उहो ईअं हूंदो आहे त पंहिंजो मैडम मां हो करे अचां थो, निभागा छा करे अचां थो, थां धोई अचां थो, अहिड़े क़िस्म जो डायलॉग हुओ। हा, मैडम हू आयो आहे, पोइ हू केरु आयो आहे? यानी तूं जेको पंहिंजो आगाज़ कयो उहो तूं इन सोना तूं वञे लाड़ खां कयो। जी जी सही, बराबरि मुकमल जेको मूंखे वॾो रोल मिलियो जेको। हूअं तूं पंहिंजी फ़न जी ज़िंदगी यानी ड्रामे जी ज़िंदगी जेका आहे तूं किथां खां शुरू कई? साईं उहे जेको आहे सो मां असल में हाणे जेके थिएटर कयासीं उनखे अगरि छॾिजे थो त मां असल में PTV जे इश्क जे करे आयो हुउसि, छो जो सभु स्टार हिते हूंदा हुआ। पोइ PTV जे परख प्रोग्राम में मां आयो हुउसि ऐं उते एंट्री थी, मुंहिंजी आवाम में वेठो हुआसीं, उते ऑडिशन थी हुई त अदाकारी करे ॾेखारियो। उते मूंखे पहिरियों नंबर ते मां आयुसि। पोइ वरी खाको इकबाल सैद अंसारी साहिबु हुन लिखायो मुंहिंजो, जेको साबिर मरहूम रशीद साबिर साहिबु जेको हुन लिखियो हो। पोइ हुन में मां आयुसि। हुन खां पोइ नवाब मेहदी साहिब जो सभु रंग जेके आहे
प्रोग्राम उन में ऐं पोइ मुकमल जेको ड्रामो मिलियो उहो इक़बाल सैद अंसारी साहिब जो ड्रामो हिकिड़ो सीन हो मुंहिंजो उन में रहमत साहिब जो लिखियलु हो ख्वाब ज़िंदगी को ईअं नालो हो उन में जेको आहे मूंखे हिकिड़ो ई डायलॉग हो उन में ई अलाह साईं मूंखे वॾी पज़ीराई ॾिनी। अच्छा हाणे असां पार्क में अची विया आहियूं जी साईं बाक़ी ॻाल्हियूं पोइ वरी हुते कयूं इंशाअल्लाह। अली तोखे यादि आहे तूं जेको आहे जॾहिं KTN ते मां तोखां हिकिड़ो सीरियल करायो साज़िश जे नाले सां। बिल्कुलु साईं बिल्कुलु। ऐं उन में तूं हिकिड़ो सीरियस रोल कयो यानी अली गुल मल्हार जेको कॉमेडी कंदो आहे उहो हिकिड़ो सीरियस रोल करे त कीअं कंदो? इहो तव्हांजी महिरबानी हुयूं न त उहे त तक़रीबन कॉमेडी आर्टिस्ट खे सिंधी में मश्करो ई चवंदा रहंदा बाबा हीउ मश्करो ॿियो कमु नथो करे सघे या डायरेक्टरनि जी इहा सोच हूंदी आहे त बाबा मश्करो इहो बसि मश्करी करे सघे थो पर तव्हां जेके सीनियर माण्हू आहियो ऐं जिन खे ख़बर आहे त बाबा कॉमेडी जेको माण्हू आहे उहो हर रोल करे सघे थो। तव्हां मूंखे रोल करायो ऐं वॾी ख़ुशिनसीबी मुंहिंजी जो तव्हांजे हथ में मां इहो साज़िश में रोल कयो जेको सीरियस रोल हो ऐं एक्टर बि क्लास जा हुआ ओॾी महिल तमामु वॾा वॾा एक्टर हूंदा हुआ ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो उन वक़्त में। अच्छा छा वजह आहे जो बाद में यानी एतिरा वॾा सीरियल करण खां पोइ बि जेको आहे सो तव्हां ॿिया के एॾा वॾा ड्रामा न कया तव्हांखे पाण खे इंट्रस्ट न हुयो या ड्रामे जे तरफ़ तव्हांजो लाड़ो घटि हुयो? असल में सर मां जेकी कॉमेडी आहे उहो आसानी सां ई माण्हू जेको आहे एक्सेप्ट कंदा आहिनि जेके ॾिसण वारा हूंदा आहिनि असांजा जेके प्रस्तार आहिनि उहे सीरियस माण्हू खां घणो डिॼंदा आहिनि हले विढ़ंदो हले छा कंदो हिन जे लाइ कॉमेडी जेको आहे उनखे चवंदा भाई मज़ा ई आहे माण्हू आहे मश्करो आहे ऐं यकदमि ई असां सां रहल महल थी वेंदा आहिनि ऐं असांखे कुर्ब ऐं प्यार ॾींदा आहिनि जल्दी में। इन जे लाइ मां हिन खे माना घणो टाइम ॾिनो त मां कॉमेडी माना सुठी करे सघां थो ऐं कॉमेडी रहां त मां सुठो आहे जीअं माण्हुनि जी दिलनि में जल्दी घर करे वञणु। अच्छा इहो तव्हां हिकिड़ी पैरोडी कई हुई तव्हांखे यादि आहे? जी जी पैरोडी तव्हां कई का फिल्म ठाही असद कुरैशी जी 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 बिल्कुलु 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 हा। ऐं उन में तव्हां असद कुरैशी जो ग़ालिबन रोल कयो? न असद कुरैशी जो सुराब कयो। हा असां असल में उहे हू धाड़ियल हुया असां धनार ॾेखारियासीं त मां वरी पंहिंजो सजा सुहाग जो उनजो हलणु जेको आहे स्टाइल में हुए ऐं उनजे अंदाज़ में जीअं उहो नाज़ुक आहे सजा सुहाग हा उनजो मां रोल कयो हुयो। पोइ असद कुरैशी साहिबु थोरो नाराज़ बि थियो हुयो पर वरी जल्दी में उहे महबूब आर्टिस्ट हूंदा महबूब आहिनि न जो मूंखे थोरो यादि थो अचे त तव्हांजी ऐं असद कुरैशी जी कॉरिडोर में का झड़प थी हुई शायदि पोइ असद कुरैशी तव्हांखे को शायदि मार बार ॾिनी अलाए छा इहो सही आहे? न न न न उहो आयो बसि हुन हेॾी इज़हार कयो ॾुख जो चए यार तव्हां जेको आर्टिस्ट आहियो ऐं तव्हां बि असांजी जेको आहे सो कुझु हिकु अधु अहिड़ा सीन हुया हुन में पोइ मां फ़ौरन माज़रत बि कई हुन खां पर पोइ वरी साईं असद कुरैशी साहिबु अलाह हुनखे हयाती ॾे ज़िंदगी ॾे तमामु वॾो कलाकार आहे ऐं पोइ वरी हुन बाक़ाइदे मूंखे भाकुर विधो यार मुंहिंजो भाउ ऐं तूं ॾुख न कजांइ बसि हाणे तूं मथां तूं दिलि में ॾुख कयो हुजे ऐं पोइ उहा ॻाल्हि वरी ख़तमु थी वई हुते। हाणे तक़रीबन जेकी मूंखे तकलीफ़ पहुचंदी आहे त सभ खां पहिरियां असद कुरैशी साहिबु बि फ़ोन कंदो आहे त बाबा अलाह ख़ैरु कंदो। अच्छा इहो हिकिड़ी मां ॿी ॻाल्हि फील कई आहे तव्हां जेका कॉमेडी कंदा आहियो स्पेशली जेका तव्हां पंहिंजी कॉमेडी कंदा आहियो जी जी मूंखे उहो फील थो थिए त तव्हां शायदि फिल्म स्टार रंगीले खे कॉपी कंदा आहियो। मां रंगीले जो साईं परस्तार रहियो आहियां मुनवर ज़रीफ़ रंगीले जो तमामु वॾियूं उन्हनि जी फिल्मूं ॾिठियूं आहिनि उन्हनि जो ॾाढो परस्तार रहियो आहियां ऐं वरी नदीम बेग साहिब जो बि परस्तार रहियो आहे मां पाकिस्तानी फिल्मनि जो बिल्कुलु तमामु घणो परस्तार रहियो आहियां। परस्तार रहणु अलॻि शइ आहे जेका तव्हां फिल्म स्टार रंगीलो मरो हा हा कॉपी कंदा आहियो बिल्कुलु एक्शन कॉमेडी तक़रीबन हा उहा शइ एक्शन कॉमेडी मां खई बि उन मां आहे जेके एक्शन कॉमेडी रंगीलो साहिबु कंदो हुयो मां उन मां खई आहे उहा एक्शन कॉमेडी। एक्शन में इहा आहे जो तव्हां वटि अगरि लफ़्ज़ घटि बि हुजनि त एक्शन में हली वेंदा अगरि लफ़्ज़ तव्हां वटि अधु आको त बि एक्शन करे तव्हां पाण फुल मज़ो वठी सघो था। ॿियो इहो आहे त एक्शन कॉमेडी सां असलम साहिबु तव्हां हाणे सीनियर माण्हू आहे राइटर आहियो पाण त एक्शन कॉमेडी सां इहो आहे जो असांखे गूंगो जेको आहे
उहो त असांजो परस्तार थी वेंदो आहे। उहो चवंदो आहे यार अॻे माना असांखे ॿुधाईंदा आहिनि तूं हीअं कयो हूअं कयो। इन लाइ मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। गूंगा तमामु घणा परस्तार आहिनि मुंहिंजा। माशाअल्लाह। अच्छा, इहो जेको सफ़र थियो तव्हांजो KTN खां वरी शुरू थियो, वरी आवाज़ TV ते, वरी धरती TV ते, वरी पोइ YouTube जो दौरु अची वियो ऐं उहो ॾाढो सुनहरी दौरु आहे YouTube जो। बिल्कुलु बिल्कुलु। माण्हू सोशल मीडिया ऐं YouTube जेको आहे सो चैनल्स खां मथे इन इलाही। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तव्हां हिकिड़ो नओं रंग ॾिनो इन जेको आहे सो मीडिया खे। तव्हां हिकिड़ा ॿ कैरेक्टर जेके आहिनि से उहे तख़लीक़ कया। हा, हिकिड़ो मासी चपड़ा ऐं दबलो ऐं ॿियो जेको वसायो व्याजी। हा, हाणे मूंखे इहो ॿुधायो त वसाजी जेको आहे व्याजी जेको आहे ऐं मासी चपड़ा जेका आहे ॿ मुख़्तलिफ़ कैरेक्टर आहिनि। जी जी जी। ऐं तव्हांजे ज़हन में इहो ख़्यालु कीअं आयो त इहे कैरेक्टर मां क्रिएट कयां? हा, बसि जीअं त असां मुख़्तलिफ़ रोल कंदा रहंदा हुआसीं, पर इहे जेके रोल आहिनि इहे माना मुंहिंजी ज़िंदगी जे साम्हूं आया आहिनि अहिड़ा रोल। इहे रोल मां ॾिठा आहिनि, हिननि सां कचहरियूं कयूं आहिनि। इहे रोल उहे आहिनि। जीअं मासी चपड़ा आहे, उहा बि हिकिड़ी असांजी माइटाणी हुई, मां उतो रोल खयो। उनजो अंदाज़ ईअं हूंदो उहो माना अगरि हुनजो पुटु बि मरी वञे त मुंहिंजा एक्सप्रेशन लेस हूंदा हुआ। हा बा छा कयूं, बसि मरी वियो सिधो, सॼी उमिरि वीचारे ॾुख ॾिठा, हाणे मरी वियो, जा ॿार असांखे पालणा पवंदा। न त पुटु मरी वियो आहे त मां हाली त रोए मथे मिटी हुजे न, पर उहे एक्सप्रेशन लेस हूंदा हुनजा। माउतो खे किरदारु भलो आहे इहो। वसायो व्याजी बि सर इहे जेके आहिनि इहे बि ओरिजिनल किरदार आहिनि। असां घणी जॻहियुनि ते वेंदा आहियूं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में, पोइ उते उहे चवंदा आहिनि यार हिते असांजो अमरा सफ़ातो वांगुरु आहे। उहो बि इहो कमु कंदो आहे व्याज जो। पोइ इहे बि रोल असली खयल आहिनि माना। अच्छा जी जी। मतिलबु तूं ज़ाती ज़िंदगी में जेके माण्हू तोसां मिलनि था जी 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 ऐं उन्हनि माण्हुनि खे फॉलो कंदो आहे? बिल्कुलु सर, बिल्कुलु। ऐं उहो फॉलो करणु जेको आहे सो तुंहिंजी हिकिड़ी यानी पहचान थी वई? जी 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 सर। इहो जेको टोन आहे मां दबले वारो, मां ॿुधायां थो असां बड़ा ॾींगा माण्हू, हा ॿुधाए छॾियां मां न कमु ॿुधायां थो। इहो वरी पंहिंजो सुराब सुमरे जो भाणे जो आहे फरहान, उहो असांजो यारड़ो आहे ऐं असां गॾु कमु बि कयो आहे हुन TV ते। ऐं मां उन मां टोन खयो। उहो मां टोन भलो आहे, हुन में दबले जो पुटु ॾेखारियो, माना चपड़ा जो पुटु दबलो करे पेश कयो, माना टोन हुतो मां कयो, अंदाज़ हुनजो। न इहो तव्हांजो इलाही पॉपुलर वियो। हा बिल्कुलु। ऐं इन में जेको इहो फील थियो त इहो हिकिड़ी नेचुरल लाइफ आहे ॼण। हा बिल्कुलु सर। ऐं इन में तव्हां तक़रीबन 3 रोल कया? बिल्कुलु सही। यानी हिकिड़ो मासी चपड़ा, हा, ॿियो इहो दबलो, जी जी, टियों वरी तव्हां हिकिड़े कंहिं एपिसोड में तव्हां पंहिंजो पीउ बि ॾेखारियो? हा बिल्कुलु। हा, पंहिंजो ॾेखारियो आहे पंहिंजो चाचो उबायो। हा, यानी 3 रोल कया। हाणे सेम इहे ई 3 रोल फिल्म सां रंगीले मरहूम जेको आहे पंहिंजे कंहिं फिल्म में कया? बिल्कुलु बिल्कुलु सही। ऐं मां ॾिसण खां पोइ इहो मूंखे फील थियो त हे कोन थो मुड़े, रंगीले खे फॉलो थो करे। जी जी। ॾिसो न सर, उहो उन दौर में जेके आहिनि उहे माण्हू जवान थी विया, के गुज़री विया जहान मां, जेकी नई नसल आई आहे ऐं उनखे असां ॾेखारियूं। तमामु घणा माण्हू इन शइ खे एप्रिशिएट कंदा आहिनि। जेके ॿार तमामु घणा प्रस्तार आहिनि मुंहिंजा, जेके दबलिया रोल कंदो आहे, हू मूंखे ॾिसंदा आहिनि यार हे त इहो त न आहे दबलो, पोइ मां हुन टोन में ॻाल्हाईंदो आहे। या वरी घणा सभु नंढड़ा हूंदा आहिनि, उन पीउ मां चवंदा आहिनि विग पाए अच, पोइ मां उहा विग पाए ईंदो आहे, वरी हुन टोन में ॻाल्हाईंदो, पोइ ख़ुशि थींदा आहिनि ॿार। त माना इहे वाक़ई जेके गुज़िरियल किरदार आहिनि उहे बि असां फिल्मनि जा सीन उहे ॾेखारियूं था, माण्हू हुन में ॾाढो ख़ुशि थियनि था। जेको वसायो व्याजी आहे उन जो टोन तव्हां कीअं खयो? थोरो? हा, उहो असल में जे मां इलाइक़नि में कंदकोट जो आहियां बेसिकली। मां उते असांजे जेके दोस्त यार आहिनि या असांजो जेको इलाइक़ो आहे उहो बलोचिस्तान सां घणो मैच आहे। जेकंबाद हुजे, कश्मीर हुजे, कंदकोट हुजे, ज़िलो उतो जो, उतां जो टोन जेको अलॻि आहे, जीअं घोटकी जो टोन आहे उनमें सराइकी मिक्स आहे। त हुन में इहो हूंदो आहे त असां हेॾे ड्रामा बि कयासीं, वञी स्टेज जा 3 टेलीफिल्मूं कयूंसीं घोटकी साइड पंहिंजो ॾहर की उबावड़ में। त पोइ उते इहे चवंदा हीरो खड़ो आहे थियो, छोकिरो साइकिल ते चाई थो अचे हीरोइन खे, माना चायूं थो अचे हीरोइन खे, माना खणी थो अचे। पर हेॾे वरी टोन वियो आहे, बाबा तोखे कहिड़ो ख़बर, तूं असां बाबा असां पंहिंजो सॼो ॻाल्हि जो ख़बर आहे न असांखे, तोखे कहिड़ी ख़बर, तूं त सफ़ा ॼट आहे को बा। माना उहो टोन वरी उते बलोचकी टोन मिक्स आहे। तोड़िया जहिड़ियूं बि ॿियूं ॼमोट क़ौमूं आहिनि, मलाह कर या मलिक कर, शेख कर, उहे बि इन टोन में इन साइड जा ॻाल्हाईंदा आहिनि, टोन ज़रूरु ईंदो आहे। इहे हाणे इहो हिकिड़ो मिंट अधु जो
पाण स्किट था कयूं भले ठीकु आहे हा मां हिते बीठो आहियां ठीकु आहे ऐं तूं हेॾे फ्रेमिन थींदे हा ऐं पोइ तूं जेका वसायो जेका वियाजी थिए तुंहिंजी मर्ज़ी आहे ठीकु आहे ठीकु आहे दबलो थिए तुंहिंजी हा मर्ज़ी ठीकु आहे आहे मासी चपड़ा थे ठीक है ठीक है जेको तू थींदे ओके मां तो कोशिश कर ओके ओके मां तो रिप्लाई किया हालांकि मुझे इतनी जरूरत ना है खादिम सर मुझे इतनी जरूरत ना है जो मां तो के न सही तो क्रॉस कया असे उस्ताद हो ता मां कोशिश कंदुस तो मां तो के सही सही जवाब दे सही खादिम ए ता एंट्री दीजो ए कोशिश कजो ता जो फेस जो को कैमरा दी ठीक है सर ओके 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 साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम भाई तू असांजा पैसा खाई वञा थी ॾे नथो महीनो थी वियो व्याज जो या पैसा नथो ॾे छो भला छाजे करे यार तोखे तो खबर आहे अॼुकल्ह टीवी चैनल जी पेमेंट ही घटि थी मिले कॾहिं त मिले ई नथी बार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं महीने ताईं न ॾे पोइ डबल थी वेंदई ॿुधाए छॾियईं तूं हिते घुमण तुंहिंजो आराम थी वेंदो तूं असांखे सम्झो छा थो सम्झी तूं असांजे ज़िंदगी में कंहिं पैसा न खाधे तूं केरु थींदो असांजे पैसा खाइण वारो न मां मानी खाईंदो मां पैसा न खाईंदो आहियां मां तव्हांखे पैसा ज़रूरु मोटाए ॾींदुसि चई हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तव्हां इज़त वारा माण्हू मां हाणे वधीक हिते माण्हू में तव्हांखे ख्वार नथो कयां पैसा मूंखे सुभाणे ताईं थी विया त ठीकु आहे न त महीने जो पूरो मां डबल करे वठंदो मां इहो पंहिंजो व्याज ख़बर हुजे न त व्याज त हराम आहे इस्लाम में तूं एतिरो व्याज छो थो वठी यार अहिड़ी ॻाल्हि त तव्हां करे असांखे इमोशनल जेको ब्लैकमेल था कयो न हे बैंक में सजन में मिले थो पियो उहो हराम न आहे बाक़ी माण्हू तव्हांखे केरु व्याज ॾे त उहो हराम आहे कमाल जो ॻाल्हि करे सुभाणे ॾींदई त ठीकु आहे न त पोइ तुंहिंजो ख़ैरु न हूंदे ॿुधाए छॾियईं तूं यार हीउ त अजीब माण्हू आहे मां त हिन माण्हू मां अड़िजी वियुसि न ई पैसा वठां न ई जेको आहे सो इहो हेॾो सारो मसइलो खड़ो करे आहे ठीकु आहे ॾिसूं था थैंक यू वेरी मच मायूं बीजी हुई त जाई बिड़नि था असल में चाहे जो तुंहिंजो जेको हिकिड़ो ओरिजिनल जेको टोन आहे उहो इहो आहे तूं जेको आहे सो किरदार में जेको आहे बिल्कुलु ईअं समाइजी थो वञे खादिम सर सलामत हुजो अल्लाह ख़ैर करे तव्हांखे मौला सही अच्छा हाणे छा सोचियो अथव फर्दर इहे सभु कुझु तव्हां करे चुका यानी सभु करेक्टर तव्हां करे जी जी सर ये फर्दर को अहिड़ी शइ करण जी का सर हिकिड़ो यानी हिकिड़ो मां ॿियो हिकिड़ो रोल आहे ॾाढो ज़बरदस्त रोल आहे उहो ईअं आहे जो उहो हिकिड़ो मां सादो ॾेखारियो आहे हाणे नओं हिकिड़ो रोल इन कयो आहे हिकिड़ो हुन सां मां हिकिड़ो स्किट कयो आहे हुनजो हाणे ईद ते इनशाला 2-3 एपिसोड ॾींदा हुनजा उहो बि हिकिड़ो ज़बरदस्त रोल आहे ऐं इनशाला तव्हांखे पसंदि ईंदो उहो ईअं आहे जो माना तव्हां जेकी बि ॻाल्हि कोन्हे माण्हू फासाईंदा आहिनि माना सादो माण्हू आहे किथे किथे फासाईंदा आहिनि हिकिड़ो फर्ज़ु कयो चोर भॼंदो थो अचे उन वटि ॿकरी आहे पुलिस हुनजे कढ आहे हिनखे ॾेई था वञनि उहो ॾेई थो वञे चोर हे पकिड़े वियो सादो माण्हू आहे हुते उहो चइबो आहे हिनखे झल मां अचां थो हिन जो एतिरो सिर्फ़ु जुमिलो हूंदो आहे भले पोइ मालिक पुॼनि था अची करे पकड़नि था हिनखे तूं चोरी कई आहे चवंदो आहे भले असां तोखे ॿधायूं था कुटनि सां वठी माण्हू पो छा भले हुनखे एतिरो तकियो करणु हूंदो आहे भले भले ईअं ई असां स्किट ठाहियोसीं हाणे दुकान ते हुनखे हिकिड़ो महिल वठी ईंदो आहे दुकानु सौदो वठंदो आहे बाबा हीउ घोटु आहे मुंहिंजो पुटु आहे हिन जी शादी आहे हाणे असांखे सौदो ॾे हुनखे विहारे करे बाबा वठो न सौदो हा भले उहो सौदो वठी करे सॼो ट्रक में बुक कराईंदा आहिनि उहो हुते छॾे वेंदो आहे हुनखे जूस पींदे हा भले ईअं करे करे उहो हले वेंदो आहे ऐं पोइ हुनखे दुकान वारो पकड़ियो तुंहिंजी पीउ लेट कई आहे उहो चवंदो आहे भले अड़े पीउ तुंहिंजो नालो छा आहे चवंदो आहे भले माना तुंहिंजो पोइ आख़िर में हिकिड़ो पाड़े वारो चवंदो बाबा हीउ सादो माण्हू आहे चरियो माण्हू आहे हिन जो तकियो कलाम ई भले आहे सम्झे न हीअ जो पीउ बि कोन्हे को इहो मां रोल हिकिड़ो आहे क्रिएट कयो आहे इनशाला उहो अॻिते ईंदो अच्छा अलीगुल हाणे ॻाल्हि खे खुटाईंदा हलूं जी सर जी सर मूंखे इहो ॿुधाए त परफॉर्मेंस जे दौरान या लाइव शो तुंहिंजो हलंदो हुजे या तूं ड्रामे जी रिकॉर्डिंग में हुजी जी जी त को अहिड़ो लम्हो आयो जो मेंटली डिस्टर्ब हुजी या को फ़ोन आयो हुजे त घर में हे मसइलो थी वियो आहे ऐं ॾाढो सीरियस मसइलो आहे ऐं तुंहिंजा हथ पेर थधा थी विया हुजनि पर तोखे लाइव बि करिणो आहे ड्रामे जी रिकॉर्डिंग बि करणी आहे जी सर अहिड़ो लम्हो मूंसां तमामु वॾो लम्हो आयो हाणे ई आयो रिसेंटली जंहिंमें जेको आहे सो मूंखे तमामु वॾी हिकिड़ी ग़लती थी वई जंहिं ते माना तक़रीबन मां ॾाढो परेशान हुउमि सॼो माण्हू मूंखे नाराज़ बि थी विया उन दौरान मुंहिंजी ॿिए ॾींहं ते परफॉर्म हुई सखर में जंहिंमें पब्लिक अचणी हुई ऐं जंहिंमें मूंखे माना ख़तरो बि हुयो त माना कुझु बि थी सघे थो उन दौरान मां ॾाढो हिकु त ज़हनी तौरु ॾाढो परेशान हुउसि ऐं मां रोईंदो बि रहियुसि ॿ ॾींहं संदे ई मां अकेलाई में ॾाढो रोआं पियो मुंहिंजा ॿार बि ॾाढो डिस्टर्ब हुया
उन दौरान ॿिए ॾींहं ते परफॉर्म हुई ऐं जीअं त कमिटमेंट थियल हुई मुंहिंजी त मां उन शो में वियुसि। उते तमामु घणा माण्हू हुआ, 7 में आहे 500-600 माण्हू हुआ जिन में मां परफॉर्म कई ऐं उन दौरान मूंखे जेको भउ ऐं कैफ़ियत सभु तारी हुई ऐं उन दौरान बि अलाह जा करमनि एॾी ज़बरदस्त परफॉर्म थी वई। पोइ परफॉर्म करे वरी बाद में मां वञी रुनुसि ऐं हुते मां परफॉर्म अहिड़ी कई जो बाक़ाइदे क्लेब माण्हुनि जूं ख़ुशियूं ऐं माना लाफ्टर ऐं बाद में वरी मां जेको आहे सो गेट वेट लाइ वरी वञी करे रुनुसि। त माना अहिड़ी कैफ़ियत मूंसां हाणे गुज़री आहे कुझु ॾींहं महीनो सवा पहिरियां खां। वाह 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 अली गुल मला, अॼोकी मुलाक़ात इलाही यादि रहंदी ऐं मुंहिंजे लाइ त हिकिड़ो यादगार ॾींहुं आहे। तव्हां असांजा मोहसिन आहियो, असांजा अलाह साईं तव्हांखे हयाती ॾे, सिहत ॾे। असांजी ख़ुशनसीबी आहे असलम साहिबु असां सां गॾु घुमे हिन पार्क में। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए मोड़ ते वरी कंहिं नए अंदाज़ में। हक़ीक़त इहा आहे असलम साहिबु, मां तव्हांखे ॿुधायां तव्हां जहिड़नि महिरबाननि जूं असांजे मथां वॾियूं महिरबानियूं आहिनि ऐं तव्हांजा लख अहसान आहिनि जो तव्हां जहिड़े माण्हू मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कई। जॾहिं मां शुरूआती दौरनि में आहियां, मां ॾाढो मिसकिन ग़रीब माण्हू आहियां, तव्हां जहिड़े माण्हू मुंहिंजी एॾी हौसला अफ़ज़ाई कई जो समय जो साहिबु जहिड़ो एॾो वॾो माण्हू जेके तव्हां हिकिड़ो सीरियल रखियो, एॾो वॾो माण्हू उन मूंखे कास्ट कयो पंहिंजे सीरियल में ऐं इहे तव्हांजी महिरबानी। वरी तव्हां मूंखे, मां हिकिड़ो मशकूरु माण्हू, वरी तव्हां पंहिंजी सीरियल में मूंखे सीरियस रोल ॾिनो। इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ु आहे। तव्हां जहिड़ा माण्हू, हेॾा वॾा माण्हू जंहिंजी पंहिंजी हिकिड़ी सुञाण हुजे, तव्हांजा कैरेक्टर असां ॾिसी करे। अॼु मां जॾहिं तव्हां मूंखे कॉल कई हुई पोइ मां पंहिंजे पुट खे ॾेखारियां पली जान, छो उन्हनि न ॾिठो उहो ड्रामो। पोइ मां चयो हीअ उन दौर जा सुपर स्टार आहिनि, हीअ असां खां केतिरो मथे आहिनि। मां चयो उहो हीअ असलम साहिबु आहे सोजरे जो रोल आहे जंहिंजो। पोइ मां सॼो ॾेखारे, मां चयो यार वाह वाह, उन दौर में अहिड़ी एक्टिंग थींदी। मां चयो इहे हाणे इंडिया में हलंदियूं आहिनि, स्कूल में ॾेखारींदा आहिनि। अच्छा ॿुधो, इहो मासी चपड़ा जी जेकॾहिं सोजरे वारो इहो ॻाल्हाए त कीअं ॻाल्हाईंदी? ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे, ॾाढी ज़ालिम थी प्यारा। बसि प्यारा छा कयूं, ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी अॿे खे चवां। हा प्यारी छा कंदी हूंदी, थाव धोई थी में छा कंदी हूंदी। महिरबानी, थैंक यू वेरी मच। सलामत हुजो, आबाद हुजो, अल्लाह से ख़ुशि करे सर, सलामत हुजो।